हादसे बाबत तव्हांखे आगाह कंदासीं। मीरापुर वेझो गाड़ी जे टक्कर में नींगरी फौत थी वई आहे। न्यू टाउन वारे इलाइक़े में वीको गाड़ी जे टक्कर में 8 वरिये जी परवीन राजपूत फौत थी वई आहे। इतला ते पुलिस पहुची नींगरी चमड़ अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। वारसनि जो चवणु आहे त 8 वरिये जी परवीन राजपूत सब्जी वठण वञी रही हुई त केस गाड़ी टक्कर हयो, जे सबब हू फौत थी वई आहे। नींगरी चमड़ ज़रूरी कार्रवाई खां पोइ वारसनि हवाले कयो वियो। नींगरी चमड़ घर पहुचाइण ते कोहराम अची वियो। हादसे बाबत ख़बर अवां सां शेयर कई पिया। मीरापुर वेझो गाड़ी जे टक्कर में नींगरी फौत थी वई आहे। न्यू टाउन वारे इलाइक़े में वीको गाड़ी जे टक्कर में 8 वरिये जी परवीन राजपूत फौत थी वई। इतला ते पुलिस पहुची नींगरी चमड़ अस्पताल मुंतकिल करे छॾियो। वारसनि जो चवणु आहे त 8 वरिये जी परवीन राजपूत सब्जी वठण वञी रही हुई त केस गाड़ी टक्कर हयो, जे सबब हू फौत थी वई आहे। नींगरी चमड़ ज़रूरी कार्रवाई खां पोइ वारसनि हवाले कयो वियो। नींगर चमड़ घर पहुचण ते कोहराम अची वियो।